मोहतरम साईं रशीद चांड साहब जिन के जेके पिण शहीद आदिल जा तमाम वेझा साथी रहा उन दौर जूं ॻाल्हियूं जिन जी असांखे मालूमात न आहे रशीद साहब पंहिंजी ज़बानी में पाण बयान कंदा त तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में गुज़ारिश कयां मोहतरम रशीद चांड साहब जिन के था कनि ऐं पंहिंजा वीचार करण सां पेश कनि। सिंधी अदबी संगत शाख दादूअ जे तमाम मेंबरनि ऐं उहिदेदारनि खे जज़ थो ॾियां जो हुननि हिकु अहिड़े ख़ूबसूरत माण्हू, हिकु अहिड़े जाखोड़ी माण्हू, हिकु अहिड़े महिनती माण्हू, हिकु अहिड़े ज़हनी पोरियो कंदड़ माण्हूअ जी वर्सीअ जो एतमाम कयो आहे खेनि जस हुजे। आदिल सां कचहरियूं त तमामु घणियूं, पर हुन जे शहादत वारो जेको ॾींहुं हो उन ॾींहुं अगरि घणे खां घणो हुन जे वेझो रहियो त आउं रहियुसि ऐं मां सम्झां थो त एतिरो घणो वक़्तु असां कलाक अधु ॿ कलाक बि मिलिया हूंदासीं, पर हुन ॾींहुं एतिरो घणो आउं हिन वटि रहियुसि। हुन जो सबबु इहो हो त हिकु मुंहिंजो प्यारो दोस्त एबी तालिब जेको शेख अली मोहम्मद साहब जेको आफ्ताब अख़बार जो मालिक हो, उन जो भाइटियो आहे, उहो सहाफ़ी हो जेको मुंहिंजी नाले सां जेकी बि उन वक़्त में तकलीफ़ थींदी 80 में 84 में कुझु रिहाणियूं रचायूं हुयूं उन में उहो ज़रूरु ईंदो हो। त मूं आदिल जी मुलाक़ात एबी तालिब सां कराई हुई ऐं पोइ उहो सिलसिलो हिननि जो बि एतिरो वधी वियो जो जॾहिं रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते कोसर बुरड़ो साहब सां गॾु आदिल सखीराणी रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते कमु कंदो हो त हू रहंदो तालिब वटि हो ऐं हिननि जी एतिरी वेझड़ाप थी वई जो हिननि जो फैमिली जे अचणु वञणु थी वियो। त उहो ॾींहुं जेको हो जंहिं ॾींहुं आदिल शहीद थियो उन ॾींहुं उहो दोस्त मुंहिंजो पंहिंजी फैमिली सां जॾहिं बस स्टॉप ते पहुतो, उन वक़्तु इहो ई पुराणो बस स्टॉप हो जेको हाणे आहे इहो न, पर जेको अॻु में हो उते बसूं ईंदियूं हुयूं। त हुननि इहो चयो त हाणे अॼु हलूं था अदा आदिल जे घर, पोइ सुबुह जो अदा रशीद ॾे हलंदासीं। हू सॼी फैमिली आई आदिल जे घर। आदिल हो कोन, कारे ॿाहिरि वियल हुन सां फोन ते ॻाल्हि ॿोल थी, हुन चयो मां अचां पियो। इन विच में हुननि मूं सां कॉन्टेक्ट कयो, मां अची वियुसि। त आदिल जे घर तक़रीबन को मां 11 धारे पहुतो आहियां सुबुह जो ऐं वेंदे 5 बजे ताईं उते हुउसि। हाणे विच में 2 कलाक सिर्फ़ु गैप कयोसीं जो उहे ई साॻा महिमान वरी सुबुह जो मूं ॾे अचणा। त उन जे विच में जेकी आदिल ऐं असांजी कचहरी थी उन में हिकिड़ी त हुन जेको भारत जो टूर कयो उन जे बारे में सॼो ॿुधाई। उन खां पोइ हुनखे ॾाढी ख़ुशी थी जो हुनजो जेको गीत आहे ककर कण कण करे यादि मूंखे कजांइ, उहो अॻु में शायदि वहीद अली ॻायो हो, पोइ फिरोज़ गुल ॻायो, या फिरोज़ गुल ॻायो पोइ मथां वहीद अली ॻायो हो। उन जे बारे में हू ख़ुशि हो त हाणे ताज़ो उन ॻायो आहे। ऐं विच में को फैमिली सां वियो हो कोमरी, उते जेको हुननि टूर कयो उन जे बारे में सॼो हिन ॿुधायो। त मूंखे हिकिड़ो मंज़र यादि थो अचे, मां सम्झां थो हिन तकरीब में हुनजा नंढा ॿ आहिनि ऐं किकड़ियूं हूंदियूं, उन्हनि खे बि यादि ईंदो हो त जेॾी महिल असां हिकिड़े रूम में वेठा हुआसीं, घर सां गॾु हिकिड़ी ओताक हूंदी हुअसि, उते रूम में वेठा हुआसीं, आदिल नारंगियूं कटे खणी आयो आहे, सभु गॾिजी खाऊं बि था। त नंढड़ियूं जेके आहिनि सो कुर्सियूं खणी तकड़ियूं तकड़ियूं घर ॾे भॼंदियूं थियूं। त मूं हुन खां पुछियो, मां कुर्सियूं एतिरियूं छो थी खणी वञो, कि चाचा बाबे जी सालगिरह आहे। पर हक़ीक़त इहा आई त हुनजे शादीअ जी का वीडियो वग़ैरह हुई, उहा फैमिली जो आई हुई त हुनखे घर में ॾिसणी हुई। त केॾी न वॾी ॻाल्हि आहे त उन ॿार उन न्याणीअ मूंसां इहा ॻाल्हि कई आहे ऐं मां कलाक वरी मानी बि उते खाधी आहे, कलाक उते आराम बि उन ई बैठक में मूं कयो आहे। 5 बजे धारे मां आदिल खे चयो आहे त हाणे कुझु देरि लाइ मां वञा, जो महिमान वारा सभु सुबुह जो मूं ॾे ईंदा। त बसि मां अञा घर पहुतो ई कोन आहियां त पोयां को माण्हू फिरंदो आयो त आदिल खे गोली लॻी आहे। सो मां त ईअं चवंदुसि त हुनजो नालो आदिल सखीराणी हो,
पर हिन समाज में आदिल सां अदुल न थियो ऐं अहिड़ो सुहिणो माण्हू जंहिंजे पोड़े जो ऐं जंहिंजे कमु करण जो अंदाज़ हिकिड़ो निरालो हो, तमामु जाखोड़ी हो ऐं शायदि अॼु अगरि हू ज़िंदा हुजे हा त तमामु वॾो अदीब हुजे हा, तमामु वॾो समाजी कारकुन हुजे हा, तमामु सिलसिलेदार माण्हू हुजे हा, पर कुदरत वारे खे जीअं मंज़ूर हूंदो आहे तीअं ई थींदो आहे। बाक़ी मां वरी बि ईअं ई चवंदुसि त अदबी संगत खे जस हुजे ऐं मां इहा उमेद थो कयां त अदबी संगत हर साल आदिल सखीराणीअ जी वर्सीअ जो है एहतमाम कंदी। मां कल्ह उनजे फर्ज़ंद खे बि इहो चयो त बाबा वर्सीअ खां कुझु ॾींहं अॻु में का गॾियाणी कराईंदा कयो, जेके असां हुननि जा वेझा दोस्त आहियूं उहे गॾिजी उन ते थोरो गौर वीचार कयूं, अञा कंहिं वॾे पैमाने ते हुन वर्सीअ खे कजे। ऐं मुंहिंजो दोस्त ऐं असांजे सिंध फनकार तंज़ीम जो मरकज़ी चेयरमैन मोहतरम हमीद भुट्टो, जेको पाण KTN धरती चैनल ते एंकर बि आहे ऐं मेगा शोज़ इंचार्ज बि आहे ऐं फनकारनि जो जेको ताइफ़ो शोज़ करणु वियो भारत में उनजी बि अॻुवाणी पाण ई कयनि। असांजे सिंध फनकार वेलफेयर ट्रस्ट जो मरकज़ी चेयरमैन आहे। अॼु जॾहिं असां ॿिन्ही खे मेहर वञो असांजे पंहिंजे तंज़ीम में प्रोग्राम हो त मूं हमीद साहिब खे इहो ई चयो त कुझु देरि लाइ पाण दादू मुंहिंजो हिकिड़ो तमामु प्यारो माण्हू, हिकिड़ो शहर जो हिकिड़ो अज़ीम माण्हू, उनजी वर्सी आहे, उन में शिरकत कंदासीं, पोइ हलंदासीं मेहर। सो मां हमीद साहिब जो शुक्रगुज़ार आहियां जो मुंहिंजे चवण ते पाण हिते आया ऐं उमेद आहे त ईंदड़ साल अञा वॾे पैमाने ते वर्सी थींदी। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ही हुआ मोहतरम साईं रशीद चारण साहब जिन पंहिंजे दोस्त ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि जंहिंजो ज़िक्र असांजे रशीद साहब कयो त मेहर में हिकिड़ी तक़रीब में असांखे जिन खे शरीक थियणो आहे, पर हिन तक़रीब जे हवाले सां पाण स्पेशली असांखे ही आनर ॾियण जे लाइ पाण पहुता। साईं जन जी वॾी महिरबानी। तव्हांजे भरपूर तारीफ़ में सिंध फनकार वेलफेयर ट्रस्ट जे चेयरमैन जनाब साईं हमीद भुट्टो साहब जिन खे आउं गुज़ारिश कंदुसि त पाण माइक ते अचनि ऐं ॻाल्हाइण खां अॻु में हीउ जेको सर्टिफिकेट पंहिंजे तरफ़ां ॾियणु चाहिनि था सिंधी अदबी संगत शाख दादूअ जे सेक्रेटरी खे हिन प्रोग्राम के हवाले से अगूरियों जो तकरीबूं थियूं आहिनि उन्हनि जे हवाले सां हिकिड़ी सरगर्मी के हवाले से ये सर्टिफिकेट पंहिंजनि हथनि सां पाण असांजे मौजूदा सेक्रेटरी के ॾियणु फरमाईंदा ऐं पोइ पाण पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदा। साईं ताड़ियूं भला छो कोन थियूं वॼनि। ही असां सभु ही हिकिड़ी सनद आहे जेका असांजे दोस्त असांखे ॾिनी आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। बम बंदूक बण तूं तोहफ़े घंटे तूं लिंग तुंहिंजा लोह जा तिनी में भरे फौलाद छॾ वेरीअ ते वार थिए धक सां टुकर चार थिए ॿार नंढड़ कड़काट थिए भू अंदर भड़काट थिए विख खे वधाईंदा हलो झंडा खणो नारा हणो जीअं लतीफ़ चवंदा हलो। हिते वेठल सिंधी अदबी संगत शाख दादूअ जे तरफ़ां अॼु शहीद आदिल सखीराणी जी 19 वर्सी के मौके ते आयल जेके भी मेहमान अदीब शायर दादू जा रहवासी सभी के सिक भरियो सलाम। स्टेज ते वेठल सेक्रेटरी सिंधी अदबी संगत शाख दादू जो मां शेर मोहम्मद भुरगड़ी रशीद चारण असां सिंध जो नाले वारो फनकार सिंध फनकार ट्रस्ट जो मरकज़ी अगवान साईं ताबिश बुखारी सिंध जो तमामु सुठो शायर लेखक राइटर साईं उमेद सिंधी साईं अल्लाह रखियो कुरड़ साहब बालक सिंधी आदिल सखीराणी जा पुट गुल मेहरान सजावल ऐं ॿिया जेके दोस्त तमामु खोड़ सारा दोस्त वेठा आहिनि सभिनी खे बि सलाम। अदबी संगत त जो जेको कमु आहे उहो त शायदि तमामु वॾो कमु आहे। अदबी संगत
जॾहिं खां वजूद में आई आहे 50 सालनि खां मथे अदबी संगत जंहिं तरीक़े सां सिंध जे लाइ, ॿोली जे लाइ, हिन धरती जे लाइ पाण पतोड़े पई, उनजो त मिसाल दुनिया जी कंहिं बि अदबी तंज़ीम जो कोन थो मिले पियो। त अदबी संगत असांजे सिंध जे लाइ हिकु वॾो इदारो आहे ऐं सिंधी अदीबनि शाइरनि जे लाइ हिकु छपर छांव आहे ऐं उहो यकीनन असांखे पक आहे त अदबी संगत जहिड़ो इदारो जेसि ताईं धरती ॿोली आहे तेसि ताईं हूंदो। पर साॻे वक़्तु आदिल सखीराणी जंहिंखे 19 साल अॻु शहीद कयो वियो, शहीद उन्हनि सिंध जे ॿोलीअ जे धरतीअ जे वैरनि कयो जेके इहो चवंदे बि डपु कोन महसूसु कंदुसि त 70 वारे ॾहाके में कुझु धुरियूं, कुझु एजेंसियुनि, हथ ठोकिया माण्हू, पंहिंजा पघारदार, धाड़ेल, कारोकारी, ग़लति रस्मूं, उहे हिकिड़ा पालतू माण्हू पैदा कराया विया। उहे आस्ते आस्ते अॻिते जनम वठंदा, मुख़्तलिफ़ नफ़रतुनि जूं सोचूं खणंदा, सिंध जे फन, अदब, ॿोली सां प्यार कंदड़ माण्हुनि खे कंहिं न कंहिं तरीक़े सां हिसाईंदा रहिया। जेके न ईज़िया जिन अॻियां कंधु खयो उन्हनि खे कंहिं न कंहिं ग़लति इल्ज़ामनि जे वर चाढ़े शहीद कयो वियो। शहीद आदिल सखीराणी बि उन्हनि ई माण्हुनि मां जेको कोन हिसियो, कोन ॾिनो, किथे बि खौफ़ कोन खाधो। हुन पंहिंजी शाइरी वसीले, अदब वसीले, ड्रामा नवेसी वसीले, आर्ट वसीले, रेडियो ते सदाकारी ऐं कंपेरिंग जे वसीले पंहिंजी ॿोलीअ जी ख़िदमत कंदे, समाजी कम कंदे, हमेशह बेखौफ़ थी मुंहं ते मुर्ग रखंदे ख़ूबसूरत तरीक़े सां हू लिखंदो रहियो, धरतीअ जी ॻाल्हि कंदो रहियो। जंहिं बि तरीक़े सां हुन जी शाइरी आहे ऐं जेको हुन शाइरी छपी आहे ऐं जेके अञा अण छपी आहे, ज़रूरत आहे त उहा शाइरी छपाइजे, हुन ते गॾिजी सॼी कमु कजे। जेकी बि हुन में मदद खपे, मां हुन कम में बि अव्हां सां साथ ॾियण जे लाइ तयारु आहियां। आदिल सखीराणी जी शाइरी खोड़ सारे फ़नकारनि, बालक सिंधी ऐं ॿियनि ॻाई बि आहे ऐं ज़रूरत आहे दादूअ जे ॿियनि फ़नकारनि खे बि उहा शाइरी ॻाइणु खपे, छाकाणि त उहा शाइरी जेकॾहिं अञा वधीक ॻाई वॼाई वञे, सिंध जे जर जंग पहुचाई वञे त हुनजी बि ज़रूरत आहे। उहा बहितर तरीक़े सां खोड़ सारे दादूअ जे फ़नकारनि इहो कमु कयो आहे। अञा ज़रूरत आहे त उहा शाइरी ॻाई वॼाई वञे, हुनजी बि ज़रूरत आहे। आदिल सखीराणी खे भेटा ॾियण जे लाइ जंहिं तरीक़े सां अॼु अवां सभु गॾु थिया आहियो, या यकीनन अवां सभिनि जी मोहबत, खुलूस आहे ई आहे। त पोइ साॻे वक़्तु जे ताबिश ॻाल्हि पई कई त हुनजे नींगरनि जी बि काविश आहे त उहो जॾहिं हुनजा नींगर मासूम हुया त उन्हनि जो उहो सिंध जो सुहिणो शाइर उन्हनि खां उन्हनि जो पीउ कसियो वियो, उहे यादूं, उन्हनि लाइ ॿार उहे जवान थिया आहिनि। यकीनन उन्हनि मां बि इहा उमेदु रखी सघिजे थी त हू जीअं मेहराण जीअं ख़ूबसूरत नाला हुननि खे सिंध जा ॾिना विया आहिनि, उहे यकीनन पंहिंजे वालिद जे नक्शे क़दम ते हलंदे सिंधी ॿोली, सकाफ़त, फ़न, अदब जी ख़िदमत कंदा ऐं पंहिंजे हुन वालिद जो नालो ईअं रोशन रखंदा जीअं अॼु उन्हनि पंहिंजे पीउ जो